ठारू शाह का खबर शामिल कई पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक पंजाब जी गूंगी नारी ठारू शाह वासी गूंगे नौजवान से व्हाट्सएप ते प्यार जा पेच अड़ण बैदि नौशरो फिरोज जी अदालत में प्यार जो परनो करे छो। इशारन में जिंदगी बचाने जो मुतालबो। ठारू शाह जे मुगल मौला वासी नौजवान हबीबुल्लाह सहतो पंजाब वासी नारी अक्सा बोजदार मुगल से व्हाट्सएप ते इश्क जा पेच अड़ाए वेठो। नौजवान के भाउ सिकंदर अली सहतो बुधायो त मुझो भाउ गूंगो है जो गुजरल 2 सालन का व्हाट्सएप ते पंजाब के इलाके साहिवाल की गूंगी छोकरी से गालाइंदो हो। जडे अज छोकरी पंहिंजे गूंगे भाउ से गड ठारू शाह पहुती है, जिनके नौशरो फिरोज की अदालत में पेश किया वियो, जिते हुनन प्यार जो परनो कयो है। हुन चयो त छोकरी की माउ और भाइर राज़ी आहिनि, जडे त छोकरी जो पीउ अली शेर हिन अमल ते नाराज़ है, जेको जोड़े के मारण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्होंने एसएसपी नौशरो फिरोज और वसवारन का मुतालबो कंदे चयो त तहफ़ुज़ ॾेई जोड़े जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।